अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भले कार आऊं है पिरिया गुल सबका पेर एक नजर हेडलाइंस थे। DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी चयो आहे त अफगानिस्तान में दहशतगर्दनि जा मर्कज़ ऐं दहशतगर्द तंज़ीमनि जी क़यादत मौजूद आहे। तालिबान सोलतकारी बंद कन पाक अफगान सरहदी इलाइक़नि में इंतहाई मज़बूत पॉलिटिकल टेरर क्राइम जो गठजोड़ आहे। नॉन कस्टम पेड गाड़ियों खुदकशन हमलन में इस्तेमाल थी रहियूं आहिनि। ये कहिड़ा महिमान आहिनि जेके हथियारबंदी पाकिस्तान ईंदा आहिनि? सीनियर सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे DGISPR वधीक चयो आहे त पाक अफगान सरहद इंतहाई मुश्किल ऐं ॾुखियनि रस्तनि ते ॿधल आहे। बॉर्डर मैनेजमेंट बाबति सिक्योरिटी इदारनि जे हवाले सां गुमराह कंदड़ प्रोपेगंडा कई पई वञे। अफगानिस्तान सां दोहा मुआहिदे जे हवाले सां पाकिस्तान जो मौक़िफ़ वाज़िह आहे। पाकिस्तान जो मौक़िफ़ आहे त अफगान तालिबान रजीम दहशतगर्दनि जी सोलतकार बंद करे। DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी चयो आहे त असांजो मसइलो अफगाननि सां न पर तालिबान रजीम सां आहे। पाकिस्तान दहशतगर्दनि ख़िलाफ़ बिना फ़र्क़ जे कार्रवाई कयूं आहिनि। ऑपरेशननि दौरान दुश्मननि जे नेटवर्क खे वॾी हद ताईं टोड़ियो वियो आहे। 4 नवंबर खां हिन वक़्त ताईं 4910 इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन्स कया विया आहिनि, जिन में 206 दहशतगर्द मारिजी चुका आहिनि। रावलपिंडी में सीनियर सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी चयो त हलंदड़ साल मजमूई तौर ते 67,023 ऑपरेशन्स कया विया आहिनि। KP में 12,857 ऐं बलूचिस्तान में 53,309 कार्रवाई कई वयूं। ऑपरेशन्स में हिन वक़्त ताईं 1,873 दहशतगर्द मारिजी चुका आहिनि, जिन में 136 दहशतगर्दनि जो तालुक अफगानिस्तान सां आहे। सदर आसिफ अली ज़रदारी पारां नेशनल डिफेंस यूनिवर्सिटी इस्लामाबाद जो दौरो। ISPR मूजिब सदर 27वीं नेशनल सिक्योरिटी वर्कशॉप में शिरकत ऐं खिताब कयो। सदर बाख़बर क़यादात क़ौमी यकजहती ऐं गॾियल पॉलिसी साज़ी जी हिमायत ते ज़ोर ॾिनो। ISPR जो वधीक चवणु आहे त वर्कशॉप में पार्लियामेंट्रियन, आला सिविल, फौजी ऑफिसरनि ऐं समाजी शोबनि जे नुमाइंदनि बि शिरकत कई। सदर वर्कशॉप में शिरकत कंदड़नि में सर्टिफिकेट विराया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जे बानी PTI ख़िलाफ़ हरजाणी जे केस जी ॿुधणी पंजाब असेंबली जे स्पीकर मलिक मोहम्मद अहमद पंहिंजो बयान रिकॉर्ड कराए छॾियो। लाहौर जे सेशन कोर्ट पारां केस जी ईंदड़ ॿुधणी ते वधीक शाहिद तलब। शहबाज शरीफ तरफ़ां बानी PTI ख़िलाफ़ 10 अरब रुपया हरजाणे जी दावत दाख़िल कई वई हुई। अदालत पारां मीडिया सां ॻाल्हाईंदे पंजाब असेंबली जे स्पीकर चयो आहे त शहबाज शरीफ खे उन जेल मैनुअल तहत ई जेल में रखियो वियो हो। शहबाज शरीफ के त घर जी मानी भी न ॾिनी वेंदी हुई। बानी PTI को अनोखो लाडलो आहे छा? पंजाब जा अक्सर इलाइक़ा अॼु बि फिज़ाई गदलाण जी लपेट में। लाहौर दुनिया जी गदाण वारे शहरनि में पहिरें नंबर ते अची वियो। कान्हा, शेखोपुरा, रहीम यार खान ऐं फैसलाबाद पंजाब जा आलूदा शहर करार। अमरीका जे पहिरीं वज़ीर मार्को रूबियो चयो आहे त अफगान पासपोर्ट होल्डर्स जा वीज़ा रोकिया विया आहिनि। इमिग्रेशन पनाहगीरनि जी वीज़ा बाबति फ़ैसिला रोके छॾिया आहिनि। छंडछाड़ ऐं स्क्रीनिंग यकीनी बनाइण ताईं फ़ैसिला मुअतल रहंदा। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त टीं दुनिया खां माण्हुनि जी आमद खे रोकींदासीं। अमन ख़राब कंदड़नि जी शरीयत रद्द कई वेंदी। पहिरीं डिसंबर ते पेट्रोलियम शयुनि जे अघनि में घटिताई जो इम्कान। ज़रियनि मूजिब पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतनि में 3 खां 6 रुपया फ़ी लीटर लाथ जो इम्कान आहे। पेट्रोल 3 रुपया 70 पैसा, डीज़ल 4 रुपया 82 पैसा फ़ी लीटर सस्तो थी सघे थो। आलमी सतह ते पेट्रोलियम शयुनि जे अघनि में घटिताई सबबि अवाम खे रिलीफ ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सिंध हाई कोर्ट बार जूं चूंडूं सदारत ते सरफराज़ मेतलो ऐं हसीब जमाली में मुक़ाबलो। पोलिंग शाम 5 वॻे ताईं जारी रहंदी। 8,478 वकील वोट जो हक़ इस्तेमाल कंदा। नायब सदर जे उहिदे लाइ एहतशामुल हक़, फारूक ज़िया, मोहम्मद ताहिर इक़बाल ऐं शौकत शेख समेत 8 उम्मीदवार मैदान ते लथल। जनरल सेक्रेटरी जे उहिदे ते फरीदा मंगरियो, बैरिस्टर इमरान मिठियाणी ऐं मिर्ज़ा सरफराज़ विच में मुक़ाबलो। पोलिंग ख़त्म थियण जे 1 कलाक बाद चूंड नतीजा जारी कया वेंदा।